उम्मत के ज़िल्लत ऐं रुसवाई मिले पई, उहो मुल्क जेको इस्लाम जे नाले ते बणियो, उहो इस मुल्क जेको ला इलाहा इल्लल्लाह जे कलमे ते बणियो, उन मुल्क जे अंदरि असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, तव्हां ॾिठो, मूं ॾिठो, सभिनी ॾिठो त गुस्ताख़ रसूल खे बाइज़्ज़त तौर बरी कयो वञे पियो ऐं आका जे ग़ुलामनि खे सूली ते लटकायो वञे पियो। इन खां वधीक ज़ुल्म कहिड़ो थी सघंदो? इहो मौलाना आज़ाद सही फरमायो त दुनिया जो सभ खां वॾो ज़ुल्म जेको थींदो आहे उहो अदालत में थींदो आहे। इहा ई अदालत आहे जे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ फांसी जो हुकुम ॾिनो हो। असां इन खां पुछूं था जेकॾहिं इन अदालत ईसा अलैहिस्सलाम खे फांसी जो हुकुम ॾिनो, तव्हां ॿुधायो आहे ईसाई दुनिया त इहो फ़ैसिलो सही हो या ग़लति हो? जेकॾहिं इहो फ़ैसिलो ग़लति हो त अॼु असां चऊं था त इन मलऊन आसिया जे आज़ाद करण वारो फ़ैसिलो बि ग़लति आहे। इहो ग़लति आहे इंशाअल्लाह। छा थी वियो उम्मत खे? बावजूद सभु कुझु हुजण जे दुनिया जा असबाब तव्हां वटि मौजूद आहिनि। दोस्तो, तव्हांजी इज़त, तव्हांजो ग़लबो, तव्हांजी क़ुवत, तव्हांजो रोब, तव्हांजो दबदबो असबाब सां कोन्हे, मुहम्मद रसूलुल्लाह जी ग़ुलामी सां आहे। आका जी ग़ुलामी जे अंदरि सभु शइ तुंहिंजे क़दमनि में हूंदी